नाज़रीन अपडेट असां शेयर कंदासीं डोकरीअ पुलिस पारां जुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। 14 जुआरी गिरफ़्तार, 16 जवाबदार भॼण में कामयाब थी विया। डीएसपी आगा शकील अहमद SHO दलीजान मंगसी पारां जुआरनि मथां छापो हयो। 14 जवाबदार गिरफ़्तार, 16 जुआरी फरार थियण में कामयाब थी विया। जन वटां रोक रक़म ऐं ताश जा पता बि बरामद कया विया। डोगरी पुलिस तरफ़ां उन्हनि मथां केस दाख़िल कियो वियो आहे, जिन में गुलाम सरवर कारी, इमदाद शेख, बशीर ढकण, ज़ुल्फ़कार ढकण, वहीद खोखर, नज़ीर हलियो, मसूद मेमून, अकरम आलमाणी, मोहरम खोसो, फैज़ मोहम्मद अबड़ो, कुर्बान रफ़ीक चनो, एजाज़ शेख शामिल आहिनि। और मौक़े ते SHO दिलजान मंगसी मीडिया खे ॿुधायो त SSP लाड़कानो डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान जे हुकुम ते ॾोहारियुनि मंशात वशन जुआरनि मथां क़ानूनी कार्रवाई कई वञे। अॼु ताज़ो डोकरीअ शहर साया सेंटर मथां जुआ जो अॾो हली रहियो हो। अॼु ते DSP डोकरी आगा शकील अहमद जी सरबराहीअ जुआरनि मथां छापो हयो। 14 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। 16 जवाबदारनि भॼी वञण में कामयाब थिया आहिनि। इंशाअल्लाह जल्द डोकरी में मंशात जुआ जो ख़ात्मो करे डोकरीअ खे साफ़ कयो वेंदो।